अस्सलामुअलैकुम सिंध एजुकेशन चैनल ते भली का अज पाण पढ़ंदासीं थर्मोरेगुलेशन इन मैन जे बारे में। थर्मोरेगुलेशन थर्म वर्ड हूंदो आहे हीट जे लाइ, रेगुलेट कर रखणु, मेंटेन रखणु या ज़ाब्ते में रखणु, मतिलबु जेका जिस्म जी गरमाइश आहे उन खे ज़ाब्ते में रखणु, मेंटेन रखणु, रेगुलेट रखणु। हाणे इंसान जो जेको जिस्म जो जेको अंदरियूं टेम्परेचर हूंदो आहे, जेको रत वारो या अंदरि जेका ऑर्गन खे जेका रत सप्लाई थींदी आहे त रत जो जेको टेम्परेचर हूंदो आहे बेसिकली या ऑर्गन जंहिं टेम्परेचर ते कमु कंदा आहिनि त उहो जेको टेम्परेचर आहे उहो 37 डिग्री सेल्सियस या 98.6 डिग्री फ़ारेनहाइट ते कॉन्स्टेंट हूंदो आहे। सेल्सियस खे सेंटीग्रेड बि चइबो आहे, ठीकु आहे, त पर घणो तणो जेको आहे उहो सेल्सियस इस्तेमालु थींदो आहे। हाणे हिन टेम्परेचर ते जेको आहे न उहो कॉन्स्टेंट हूंदो आहे। हाणे डिपेंड करे थो जेको ॿाहिरि जो टेम्परेचर आहे उहो 37 खां या त घटि हूंदो या वधि हूंदो। त घटि आहे त जिस्म जेको आहे न उहो कहिड़ा मैकेनिज़म एक्टिवेट करे इन खे 37 ते मेंटेन थो रखे, ऐं जेकॾहिं वधियो वञे त तंहिं कंडीशन में जेको आहे न उहो जिस्म कीअं थो हिन खे 37 ते मेंटेन रखे, उन जे बारे में पढ़ंदासीं। हाणे पहिरीं जेको आहे उहो पाण जेको थधि वारो टेम्परेचर हूंदो आहे, जेको जिस्म जे टेम्परेचर खां घटि हूंदो आहे, उन कंडीशन में जिस्म अंदरियूं जेको टेम्परेचर आहे उहो कीअं मेंटेन रखे थो। हाणे थधि वारे जेको टेम्परेचर आहे मतिलबु जेको जिस्म जे टेम्परेचर खां घटि वारो आहे, पोइ उहो घटि इलाइक़े खां इलाइक़े में वेरी करे थो। कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते माइनस में हूंदो आहे, 0 वारो मतिलबु फ्रीज़िंग टेम्परेचर हूंदो आहे, जिते जेको ॿाहिरि जेको पाणी हूंदो उहो बर्फ़ थियो पियो हूंदो आहे। ऐं कुझु वरी इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिन में जेको टेम्परेचर उहो +5 आहे या +10 आहे, मतिलबु प्लस में आहे, पर जिस्म जे टेम्परेचर खां उहो घटि हूंदो आहे। त घटि टेम्परेचर में जेको आहे उहो कीअं पंहिंजो जिस्म जेको आहे उहो मेंटेन रखंदो आहे, अंदरि जेको गरमाइश आहे जिस्म जी उहा कीअं मेंटेन रखंदो आहे। त उहो ॿ मैकेनिज़म आहिनि, हिकिड़ो फिजियोलॉजिकल मैकेनिज़म, ॿियो बिहेवियरल मैकेनिज़म। फिजियोलॉजिकल मैकेनिज़म जिस्म जेको आहे न उहो अंदरूनी तौर ते के अहिड़ा फंक्शन रेगुलेट कंदो आहे या कुझु फंक्शन स्टॉप कंदो आहे, ऐं उन तरीक़े सां जेको आहे उहो जिस्म जे अंदरि हीट खे मेंटेन रखंदो आहे। ऐं ॿियो बिहेवियर मतिलबु जेको आदतूं बदिलाए या हिकिड़ियूं कहिड़ियूं एक्टिविटीज़ करी, मैनुअल जेके एक्टिविटीज़ करे, जीअं मिसाल तौरु सी पियो लॻे, काढ़े में हली वियो, त इहो जेको आहे उहो बिहेवियर थी वियो। हाणे हिन जी तफ़सील पाण पोड़ींदासीं। पहिरीं जेको आहे उहो फिजियोलॉजिकल जेको मैकेनिज़म आहे उन जी डिटेल में था वञूं। फिजियोलॉजिकल मैकेनिज़म फर्दर ॿिनि हिस्सनि में विरहायल आहे, नॉन शिवरिंग थर्मोजेनेसिस, शिवरिंग थर्मोजेनेसिस। शिवरिंग जो मतिलबु आहे रफड़ी थियणु या जिस्म में या ॾकणी थियणु। त हाणे हिकिड़ो शिवरिंग थर्मोजेनेसिस, शिवरिंग करे ॾकणी, जिस्म में ॾकणी पैदा थिए जंहिंजे थ्रू हीट पैदा थिए। ॿियो आहे नॉन शिवरिंग थर्मोजेनेसिस, बिना ॾकणी जे जिस्म में हीट पैदा थिए। हाणे नॉन शिवरिंग वरी फर्दर जेको आहे उहो मुख़्तलिफ़ हिंजाब जेके आहिनि उहो कंडीशनूं आहिनि, जीअं एरेक्शन ऑफ हेयर, हे बि हिकिड़ो नॉन शिवरिंग मैकेनिज़म आहे। उन खां पोइ रिडक्शन इन ब्लड फ्लो टूवर्ड्स स्किन, जेको रत आहे, जेको रत जो फ्लो आहे, रत जो जेको वहकिरो आहे, उन खे स्किन जी तरफ़ जेको आहे न उहो रिड्यूस फॉर्म में, घटि फॉर्म में रखणु, यानी कि वेसो कंस्ट्रिक्शन, मतिलबु जेके नसूं आहिनि उन्हनि खे सुकड़ियल फॉर्म में रखणु, खुलियल जेके आहिनि उहो डायलेट फॉर्म में न हुजनि। टूवर्ड्स सबक्यूटेनस फैट अक्यूमुलेशन, सबक्यूटेनस मतिलबु जेको स्किन जे हेठां फैट या सणिब आहे उन खे अक्यूमुलेट करे जमा करे रखणु। हाणे हीअ सभु जेके आहिनि, हीअ टई मैकेनिज़म जेके आहिनि उहे नॉन शिवरिंग थर्मोजेनेसिस जा आहिनि। गरमाइश पैदा करणी आहे जिस्म में बग़ैर ॾकणी जे। हाणे हिननि खे हर स्टेप खे जेको आहे न पाण ॾिसूं था। एरेक्शन ऑफ हेयर जेके आहिनि उहे सिधी फॉर्म में, उभी फॉर्म में अची वेंदा आहिनि। हीअ जेके एरेक्ट थींदा आहिनि उहे हिकिड़ो मसल्स आहे, एरेक्टर पायलाए मसल, हिन जी जेका आहे न उहा एक्टिविटी जे करे जेके हेयर हूंदा आहिनि उहे एरेक्ट फॉर्म में अची वेंदा आहिनि। एरेक्शन जो फ़ाइदो कहिड़ो थींदो आहे? एरेक्शन जो फ़ाइदो इहो थींदो आहे त जेके एरेक्सल हेयर हूंदा आहिनि उन जे विच में हिकिड़ो एयर जो, हवा जो लेयर जेको आहे उहो ट्रैप थी वेंदो आहे, फासी वेंदो आहे। हिन फासण जो फ़ाइदो कहिड़ो थींदो? जेका ॿाहिरि लॻंदड़ हवा हूंदी उहा हिन ट्रैप थियल फासियल हवा जे लेयर सां टकराइजी परे रहंदी, डायरेक्ट चमड़ी खे हवा कान लॻंदी। उन करे हीअ हवा जो जेको लेयर आहे उहो इंसुलेटर जो कमु कंदो।
हाणे ही जेको मैकेनिज़म आहे उहो सिर्फ़ु इंसाननि में कोन थींदो आहे, ॿिया जेके जानवर आहिनि जेके थधनि इलाइक़नि में रहंदा आहिनि मुख़्तलिफ़ जानवर, उन्हनि में जेको आहे न ही मैकेनिज़म थींदो आहे। हिन जे थ्रू जेको आहे उहो जिस्म जे अंदरि गरमाइश पैदा कई वेंदी आहे, या पाण चऊं जेका अंदरी जिस्म वारी गरमाइश हूंदी आहे उहा लूज़ थियण खां बचाई वेंदी आहे। उन खां पोइ ॿियो आहे वेज़ो कंस्ट्रिक्शन, मतिलबु नसुनि जो जेको आहे उहो सुखड़जी वञणु। हाणे हीअ ॾिस हिते जेको आहे हीअ ॾिसंदा त नस जो जेको डायमीटर आहे ब्लड वेज़ल जो डायमीटर इहो नंढो थी वियो आहे, हिते साइज़ जेका आहे न उहा नंढी थी वई आहे। हाणे हिते जेको आहे उहो वेज़ो डायलेशन आहे, हीअ वारो मैकेनिज़म गर्मियुनि में थींदो आहे। हाणे वेज़ो कंस्ट्रिक्शन में ही ब्लड वेज़ल जो डायमीटर जेको आहे उहो घटिजी वियो आहे। हाणे हिन फ़ाइदो कहिड़ो थींदो, जो रतु जेको आहे उहो स्पीड सां अंदरि वहंदो ऐं स्किन खां जेको आहे चमड़ी जेका आहे ॿाहिरीं उन खां जेको आहे उहो परे रहंदो। चमड़ी सां परे रहण जो फ़ाइदो कहिड़ो थींदो, जो ॿाहिरीं जेका चमड़ी हूंदी आहे उहा ॿाहिरें एटमॉस्फेयर सां कॉन्टेक्ट में हूंदी आहे। जेकॾहिं ॿाहिरीं चमड़ी जे वेझो ई ब्लड जेको आहे उहो फ्लो करे थो त उन में हीट मुसलसल रतु मञा जेको आहे उहो लूज़ थियण जा चांस आहिनि। जेकॾहिं हीट मुसलसल लूज़ थिए थी त बॉडी जो या ब्लड जो जेको टेम्परेचर आहे उहो 37 खां घटिजी वेंदो, ऐं जेकॾहिं घटिजे थो त उन खां पोइ उन जेको इहो घटि सभु जेका ऑर्गन आहिनि उन्हनि में जेको टेम्परेचर आहे उहो घटिजी वेंदो आहे, उहे कमु करणु छॾे ॾींदा। तंहिं करे वेज़ो कंस्ट्रिक्शन हिकिड़ो मैकेनिज़म आहे हीट खे लूज़ करण खां, हीट खे बचाइण जो हिकिड़ो मैकेनिज़म आहे। हाणे वेज़ो कंस्ट्रिक्शन थियण जे करे ई काफ़ी माण्हुनि जेके आहिनि उन्हनि में सियारे जी मौसम मंझि ब्लड प्रेशर जंहिंखे हाइपर टेंशन चइबो उहो हाई थी वेंदो आहे। ठीकु आहे, त हाइपर टेंशन थी वेंदो आहे, मतिलबु ब्लड प्रेशर हाई खे हाइपर टेंशन चइबो आहे। त ब्लड प्रेशर जेको आहे उहो हाई थी वेंदो आहे। हाई छाजे करे थींदो आहे, जो हिन जो डायमीटर जेको आहे उहो घटिजो वञे ऐं ब्लड जंहिंमहिल क्विकली फ्लो कंदो आहे त जेके ही ब्लड वेज़ल्स हूंदियूं आहिनि उन हीअ जेके हिन जो वाल्व आहिनि उन्हनि ते प्रेशर जेको आहे उहो वधियो वञे। त हिन वजह जे करे सर्दियुनि में काफ़ी माण्हुनि जो जेको ब्लड प्रेशर आहे उहो हाई थी वेंदो आहे। टियों आहे सबक्यूटेनियस फैट एक्यूमुलेशन, चमड़ी जे हेठां फैट या सणभ जमा थी वेंदी आहे। हीअ फैट ॿिनि क़िस्मनि जा कमु कंदी आहे, हिकिड़ो इंसुलेटर जो कमु कंदी आहे, जेको आहे न उहो जिस्म खे गरम रखंदी आहे, ऐं ॿियो ही जेको फैट आहे उहो तवानाई जो हिकिड़ो वॾो ज़रियो आहे। त हिन में ही फैट रिलीज़ थी, उहा फैट जेका आहे उहा ब्रेक थींदी ऐं उहा जिस्म जी हीट प्रोड्यूस करण जे लाइ इस्तेमालु थींदी। हाणे फिजियोलॉजिकल मैकेनिज़म में पाण टे पढ़ियासीं। फिजियोलॉजिकल मैकेनिज़म में हिकिड़ो नॉन शिवरिंग थर्मोजेनेसिस पढ़ियोसीं। नॉन शिवरिंग थर्मोजेनेसिस में वरी फर्दर इन जा टे टाइप, हिकिड़ो इरेक्शन ऑफ हेयर, ॿियो वेज़ो कंस्ट्रिक्शन या रिडक्शन फ्लो टूवर्ड्स स्किन, ऐं टियों जेको आहे उहो सबक्यूटेनियस फैट एक्यूमुलेशन। ऐं नॉन शिवरिंग थर्मोजेनेसिस पढ़ियासीं ऐं शिवरिंग थर्मोजेनेसिस। शिवरिंग में छा थींदो, शिवरिंग जिस्म में जेको आहे न उहो रफड़ी या ॾकणी पैदा थींदी। हीअ जेका ॾकणी आहे उहा नर्वस कंट्रोल, दिमाग़ जे कंट्रोल में, मतिलबु दिमाग़ हुनखे हुकुम ॾींदो मसल्स खे तॾहिं थींदी। हिन मसल्स में ॾकणी पैदा थियण जे थ्रू मसल्स मंझां जेको आहे उहो जेका स्टोर थियल प्रोटीन हूंदा आहिनि उन मंझां जेको आहे प्रोटीन हूंदा आहिनि या एनर्जी हूंदी आहे उहा रिलीज़ थींदी ऐं उहा हीट प्रोडक्शन में गर्मी पैदा करण जे लाइ इस्तेमालु थींदी। ऐं जेका हीट प्रोड्यूस थींदी आहे उहा शॉर्ट टर्म में, मतिलबु जेका शिवरिंग थिए थी उहा शॉर्ट टर्म ई आहे हिकिड़ो मैकेनिज़म। इन में जेको हार्मोन कमु कंदो आहे उहो एड्रेनलिन आहे। एड्रेनलिन खे एपिनेफ्रिन बि चयो वेंदो आहे। हीअ जेको आहे एड्रिनल ग्लैंड हूंदो आहे जेको किडनी जे मथां, उन जा वरी ॿ लोब हूंदा आहिनि, हिकिड़ो एड्रिनल कॉर्टेक्स, हिकिड़ो एड्रिनल मेड्यूला। त हीअ एड्रिनल मेड्यूला मां रिलीज़ थींदो आहे। ऐं लॉन्ग टर्म में हीट, मतिलबु मुसलसल सियारे जी जेका मौसम हूंदी आहे हुन में जेका मुसलसल हीट पैदा थींदी आहे जिस्म जे अंदरि, उहा शिवरिंग जे थ्रू त हीअ पैदा कोन कंदो आहे। थायरॉक्सिन शिवरिंग कोन कराईंदो आहे। थायरॉक्सिन वरी लॉन्ग टर्म में मुसलसल जिस्म में जेको हीट पैदा कंदो आहे उहो जेको जिस्म में स्टोर थियल शयूं जी फैट आहे त उहो फैट रिलीज़ कराए उन मंझां जेको आहे उन मन खे तोड़े ऐं उन मंझां जेको आहे न उहो हीट प्रोडक्शन जो कमु कंदो आहे थायरॉक्सिन। त लॉन्ग टर्म में जेको मुसलसल जेॾीमहिल सर्दी मौसम हलंदी आहे, मुसलसल जेका गरमाइश पैदा करणी हूंदी आहे ब्लड मंझि, उन में थायरॉक्सिन जो रोल हूंदो आहे
ऐं सर्दी सफ़ा हिकिड़ी वधी वञे ऐं जेको थायरॉक्सिन वारी जेका प्रोड्यूसल हीट आहे उन मां गुज़ारो नथो थिए त पोइ एड्रेनलिन या एपिनेफ्रिन रिलीज़ थी उहो शिवरिंग पैदा कराईंदो आहे, जंहिंजे करे वधीक हीट जेका आहे उहा मसल्स में रिलीज़ थींदी आहे। हाणे मैकेनिज़म ऑफ थर्मोरेगुलेशन इन कोल्ड टेम्परेचर में पहिरीं पाण फिजियोलॉजिकल मैकेनिज़म, उन में नॉन शिवरिंग पढ़ियो थी, शिवरिंग पढ़ियो थी, नॉन शिवरिंग में इरेक्शन ऑफ हेयर, वेदो कंस्ट्रक्शन, सबक्यूटेनियस फैट एक्यूमुलेशन पढ़िया थी, शिवरिंग थर्मोजेनेसिस पढ़ियो थी जेको हार्मोनल कंट्रोल जे हेठि जंहिंमें एड्रेनलिन जो रोल अचे थो वञे उहो पढ़ियो थी। हाणे बिहेवियरल आहे, बिहेवियर मतिलबु पंहिंजो आदतूं चेंज करे कहिड़ियूं एक्टिविटीज़ एडॉप्ट करे जिस्म खे गर्मी पहुचाइण, जीअं सर्दी बि लॻे गरमाइश में ॿार उस में वञी वेही रहियो या गरम कपिड़ा जेके आहिनि उहो थुल्हा कपिड़ा पाए रहे अॼा या कंबल वग़ैरह आहे रज़ाई वग़ैरह आहे सवार जेका उनजो इस्तेमालु करे ॾियो या जीअं ॿिया जानवर आहिनि त उहे जेके आहिनि उहो गॾिजी हिक ॿिए जे वेझा टोलनि में हलिया। उन सां इहो थींदो त जेको हर कंहिंजो जेको बॉडी टेम्परेचर आहे उहो हाई हूंदो आहे ऐं जिस्म जी जेका आहे न हिक ॿिए जे वेझो हलण जे करे हिक ॿिए जे जिस्म जी गरमाइश आहे उन सभिनी जानवरनि खे जेको आहे उहो गरम रखियो। त हाणे हीअ जेके मुख़्तलिफ़ मैकेनिज़म इन खां सवाइ काफ़ी सारा मैकेनिज़म थी सघंदा जेके माण्हू पाण एडॉप्ट करे सघे थो, त उहे जेके आहिनि उहे बिहेवियरल में अची वेंदा। हाणे हीअ सर्दी वारा पढ़िया थी। हाणे गर्मी वारा, गर्मी में जेको आहे उहो जेको टेम्परेचर हूंदो आहे उहो बॉडी टेम्परेचर खां हाई हूंदो आहे, मतिलबु जिस्म जो 37 आहे त उहो 40 हूंदो, 45 हूंदो, 50 ताईं थी सघे थो, त उहो जेको टेम्परेचर आहे उहो बॉडी टेम्परेचर खां मथे हूंदो। हाणे हार्ट टेम्परेचर में हिकिड़ो फिजियोलॉजिकल अची वेंदो, ॿियो बिहेवियरल। ऐं फिजियोलॉजिकल जेके आहिनि उहे हुनजे उबतड़ हूंदा, जेके सर्दी में मैकेनिज़म थिया उनजे उबतड़ हूंदा। बिहेवियरल बि जेके आहिनि उहो हुनजे उबतड़ हूंदा। हाणे फिजियोलॉजिकल में पहिरीं पाण ॾिसूं था, फिजियोलॉजिकल में होॾां पहिरीं छा पियो थियो, हेयर डाउन जेके आहिनि उहे हाई बि थी वञा, इरेक्ट बि थी विया, हिते हेयर डाउन जेके आहिनि उहे रिड्यूस थी वेंदा ऐं को बि एयर ट्रैप करण जी का बि ज़रूरत कान्हे। हीअ जेके आहिनि उहे वार जेके आहिनि उहे चमड़ी सां डाउन थी चमड़ी सां जेके आहिनि उहे मिली वेंदा ऐं को बि हवा जो जेको लेयर आहे उहो हिननि जे अंदरि ट्रैप कोन थींदो। उन खां पोइ होॾां वेदो कंस्ट्रक्शन बि थी, हेॾां वेदो डायलेशन थींदी, उन करे जो ॿाहिरि जो टेम्परेचर वधीक आहे जिस्म खे जेका आहे न उहो गरमाइश वधीक बि मिले त रत में जेका गरमाइश आहे उनखे मुसलसल ई भले लूज़ करे जो जिस्म जो जेको टेम्परेचर आहे उहो मेंटेन रहे। त हिन में जेको आहे न उहो वेदो डायलेशन थींदी या रतियूं नालियूं जेके आहिनि उहे खुली वेंदियूं ऐं स्किन जे वेझो ई रतु वहंदो, चमड़ी ॿारी जे जेको आहे न वेझो वहंदो जीअं जेको आहे न उहो हीट भले रिलीज़ थिए। उन खां पोइ जेको हिकिड़ो मेन मैकेनिज़म आहे, जिस्म जे अंदरि हिकिड़ा इंसान जे जिस्म जे अंदरि ग्लैंड हूंदा आहिनि जंहिंखे स्वेट ग्लैंड चइबो आहे। ॿिया बि ग्लैंड हूंदा आहिनि सेबेशियस ग्लैंड, पर हिते पाण स्वेट ग्लैंड ताईं रहंदासीं जेके पघर जेके आहिनि उहे रिलीज़ कंदा आहिनि। ऐं जेको पघर हूंदो आहे उन में घणी जेका कंसंट्रेशन हूंदी आहे उहा पाणी जी हूंदी आहे। हाणे छा थींदो आहे जो जॾहिं सिज जी रोशनी पवंदी आहे या ॿाहिरियों जेको टेम्परेचर आहे उहो वधी वेंदो आहे त हीअ जेका चमड़ी ॿाहिरीं हूंदी आहे उहा गरम थी वेंदी आहे। हाणे गरम थी वेंदी आहे त हाणे हिनखे जे लाइ थधो थियणु लाज़मी आहे। हाणे छा थींदो, पघर रिलीज़ थियो, पघर में जेका अक्सरियत आहे घणी कंसंट्रेशन आहे उहा पाणी जी आहे। हाणे छा थींदो जो चमड़ी जेका गरम थी वई उन में काफ़ी सारी एनर्जी आहे, इहा एनर्जी इस्तेमालु करे पघर वारो जेको पाणी आहे उहो एवोपरेट थी वेंदो, बाफ़ थी उॾामी वेंदो। हाणे बाफ़ एनर्जी जेका हुई उहा पाणी इस्तेमालु करे उहो बाफ़ थी वियो। हाणे हिन जेका चमड़ी आहे उन तवानाई लूज़ करे ऐं थधी थी वई, छो त हिन वारी जेका तवानाई हुई जंहिंजे करे ही गरम हुई चमड़ी उहा तवानाई पाणी इस्तेमालु कई ऐं उहा इस्तेमालु करे पोइ पाणी जेको आहे उहो बाफ़ थी उॾामी वियो। त स्वेटिंग जेको आहे हिकिड़ो कूलिंग प्रोसेस आहे जंहिंमें स्किन जेका आहे उहा थधी रहंदी आहे। ॿियो हिकिड़ो मैकेनिज़म हीअ इंसाननि सां रिलेटेड कोन्हे पर डॉग्स सां आहे, हीअ जेको आहे उहो बुक में मैंशन आहे। हाणे जेको डॉग हूंदा आहिनि, कुता जेके हूंदा आहिनि उन्हनि में स्वेट ग्लैंड कोन हूंदा आहिनि, पघर ठाहिण वारा ग्लैंड कोन हूंदा आहिनि ऐं जंहिंमें हिननि खे गरमाइश जिस्म वग़ैरह जेको जाम गरम थी वेंदो आहे, जाम गर्मी लॻंदी आहे त गरमाइश जेको आहे न उहो लूज़ करणु हिननि जे लाइ ख़ारिज करणु लाज़मी हूंदी आहे। त हीअ जेको आहे स्वेट ग्लैंड न हुजण जे करे वात जे थ्रू जेको आहे उहो गर्मी ख़ारिज कंदा आहिनि
गर्मियुनि में अक्सर तव्हां कुतनि जा जेके वात आहिनि उहे खुलियल ॾिसंदा, वात खोले हू जेको आहे मुसलसल गरमाइश लूज़ कंदा रहंदा आहिनि, त वात जे थ्रू गरमाइश लूज़ करण जे प्रोसेस खे पेंटिंग चइबो आहे। हाणे थर्मोरेगुलेशन जो हिकिड़ो फिजियोलॉजिकल मैकेनिज़म पढ़ियो अथई, जंहिंमें हेयर्स जो लोअर डाउन थियण आहे, ठीकु आहे, स्वेटिंग आहे, वेज़ो डायलेशन आहे, इहे पढ़िया अथई। ईअं डॉग में जेको आहे उहो पेंटिंग जो प्रोसेस आहे। हाणे ॿियो बिहेवियर आहे, मतिलबु कहिड़ियूं एक्टिविटीज़ करे जेको जिस्म आहे उनखे थधो रखी सघिजे थो। हाणे इंसान आहे या जानवर, थधी या छांव वारी जॻह ते वेहलियो, जेकॾहिं गर्मी में लॻी जंहिं जॻह ते वधीक छांव हूंदी, जंहिं ते वधीक हवा हूंदी, जीअं वण जे हेठि जिते हवा बि हूंदी आहे, छांव हूंदी आहे, ओड़ी जॻह ते वञणु। जानवर आहिनि उहो उन जॻह ते वेठा, या वञी वहंदड़ वाह में पाणी में वञी वेही रहिया, या इंसान थधा कपिड़ा पाता, या अञा बि जेकॾहिं को इंसान जी हद ताईं जेको आहे उहो पंखो हलाए सघे थो, AC वग़ैरह हलाए सघे थो, त अहिड़े नमूने जेको आहे उहो जिस्म खे थधो रखी सघे थो। ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा, महिरबानी।